टे ॾींहं अॼु सिविल अस्पताल वटि थर जे मज़दूर लियाकत रामू दौड़ गदिलो जे हिकु पुलिस हवलदार जे पुटु एक्सीडेंट कयो हो। अॼु SHO मार्केट थर क़ौम जे इहदेदारनि ऐं मेंबरनि जी शिकायत बाद दुआरीअ खे पुलिस थाणे ते खणी आई। उते थर लेबर फॉर्म जे माण्हुनि लियाकत रामू जे वारसनि ऐं एक्सीडेंट कंदड़ शख़्स जे विच में राजोड़े ॻाल्हियूं थियूं, जंहिंमें एक्सीडेंट कंदड़ पुलिस हवलदार थर जे माण्हुनि खां मुआफ़ी घुरी ऐं सॼे अस्पताल जे बिल जी ज़िम्मेवारी खणी। लियाकत जे वारसनि शुक्रिया अदा कयो। थर लेबर इतिहाद जा मरकज़ी इहदेदार अली मोहम्मद रामू, मुक़ीम चाहियो, हाजी महियार अरबाब रामू, कुर्बान नेहड़ी, हाकिम समेजो, शम्स शहाब नेहड़ी ऐं थर लेबर इतिहाद जे सभिनी मेंबरनि ऐं थर वासियुनि जा थोराइता आहियूं, जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी थर जे मज़दूर लियाकत रामू जी मदद कई। रिपोर्ट अब्दुल रज़ाक रामू, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ छाछरो।